अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सागर आवाया फरहा औरंगज़ेब ऐमाया गजाला अबरू सबका पेरा एक नज़र हेडलाइंस से। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो KPK जे बोर्ड मुतासिर इलाइक़े टांग जो दौरो सूबाई इंतज़ामिया जी रिलीफ ऐं बहाली जे कमनि ते वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म चवे थो KPK जे बोर्ड मुतासिरनि जी इमदाद में वाध कंदासीं। असां सभिनी खे गॾिजी बोर्ड मुतासिरनि जी बहालीअ जो कमु करणो आहे। हुक्मरान इत्तेहाद ममनुआ फॉरेन फंडिंग केस में मुलविस PTI चेयरमैन इमरान खान ने संदसि ॿियनि साथियुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो फ़ैसिलो करे वरितो। इमरान खान खे नाइल कराइण लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि थियल PDM में इत्तेहादी जमातुनि जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो त इमरान खान ऐं PTI जी ॿी क़यादत जा नाला ICL में विझण जी मंज़ूरी वफ़ाक़ी काबीना खां वरिती वेंदी। रेड ज़ोन में तहरीक इंसाफ़ समेत कंहिं बि जमात खे एहतिजाज न करणु ॾिनो वेंदो। इतला आहिनि त PTI वारा इलेक्शन कमीशन जे ऑफिस ते हमलो करे सघनि था। इहे भी रिपोर्ट्स मिलियूं आहिनि त अॼु इलेक्शन कमीशन ऑफिस ते हमलो थी सघे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी मरियम औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त PTI वारनि खे ख़बरदार करियां थो त उहे रेड ज़ोन में दाख़िल न थियनि। रेड ज़ोन में जेको भी ज़बरदस्ती दाख़िल थियो त उन ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। PTI वारा एहतिजाज जे नाले ते ॾफड़ पैदा करे सघनि था। PTI वारा H9 पार्क में एहतिजाज करे सघनि था। अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला कया वेंदा। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ इमरान खान सादिक़ अमीन नाहे रहियो। इमरान खान इलेक्शन कमीशन में कूड़ो हलफ़नामो ऐं डिक्लेरेशन जमा कराई। इमरान खान हाणे जवाबदार न पर ॾोहारी बणिजी चुको आहे। इमरान खान ख़िलाफ़ आईन ऐं कानून मूजिब कार्रवाई अमल में आंदी वञे। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो PTI ख़िलाफ़ फ़र्द जुर्म आहे। इमरान खान खे इसराइल ऐं भारत मां मदद मिलंदी रही। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जी प्रेस कॉन्फ्रेंस। इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जो हक़ीक़त सां ताल्लुक़ नाहे। इलेक्शन कमीशन जो बयान तर्जुमान जो चवणु आहे त हमेशा वांगुरु कुझु शख़्सियतनि तरफ़ां गुमराह कंदड़ ऐं कूड़ी प्रोपेगेंडा कई थी वञे। चयो पियो वञे त इलेक्शन कमीशन ममनुआ फंडिंग केस में तकड़ में फ़ैसिलो ॾिनो। 8 सालनि खां पोइ आयल फ़ैसिले में ख़ामियूं ॻोल्हींदड़नि ते हैरानी थी आहे। कमीशन हिकु ई फ़ैसिलो ॾिनो आहे जंहिंजी हर सफ़े ते सही थियल आहे ऐं ऑफिशियल वेबसाइट ते बि जारी कयो वियो। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान खे मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो चोर करारे छॾियो। संदसि चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ इमरान खान मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो चोर साबित थी चुको आहे ऐं करप्शन ख़िलाफ़ उन जो बयानियो कूड़ो निकितो। सिंध में 6 खां 9 अगस्त ताईं गजगोड़ सां गॾु बरसात जो इम्कान। मौसमियात खाते तरफ़ां कराची समेत सिंध जे ॿियनि शहरनि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। KPK गिलगित बल्तिस्तान ऐं बलोचिस्तान कश्मीर में बि अॼु बरसात जी अॻकथी थी। मुल्क में कोरोना वायरस विघे 4 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 789 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबब 160 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी। मुल्क अंदरि कोरोना वायरस जी शरह 3.66% रही। गुड्डू बैराज वटि पाणी जे बहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि विचोली वोट बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां हो वहिकिरो 3,79,475 क्यूसेक।
हेठां वैकिरो 3,47,622 क्यूसिक 24 कलाकनि दौरान 18,380 क्यूसिक पाणी जे वैकिरनि में वाध थी। आपाशी इंतजामिया तरफ़ां पाणी जे वैकिरनि में मुसलसल वाध खां पोइ कच्चे जे रहवासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं हिदायतूं। सखर पुलिस जो कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन चैन मुलज़िम खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबले बाद 4 मुलज़िम खे बाज़ियाब करायो वियो आहे।